ॿियनि शहरनि जा खिप्रो में भी ईद मिलादुल नबी मल्हाइण लाइ तयारियूं हलंदड़ आहिनि। दुकाननि घरनि ऐं मस्जिदनि खे चरागा कयो वियो आहे ऐं ख़ूबसूरत झंडनि सां पिणु सिंगारियो वियो आहे। नबी पाक तो रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ए महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां तोखे पूरी जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। सो आका अलैहिस्सलातु वस्सलाम असां पूरी जहान लाइ रहमत आहे। किले में हिन वक़्तु जोशो ख़रोश सां तयारियूं हली रहियूं आहिनि। हिन वक़्तु असां वटि जेके मौजूदु आहिनि झंडा आहिनि, बेज आहिनि, उन खां अलावा ॿारनि आहिनि, पटियूं सेश वग़ैरह आहिनि, उहे हर ग़रीब तोड़े अमीर हर माण्हू जोशो ख़रोश सां वठे थो, नंढो तोड़े वॾो ॾाढो मतिलबु ख़ुशीअ सां वठे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम जो अचणु दुनिया जे लाइ पूरी रहमत आहे। अॻे नियाणियूं ज़िंदा दफ़न कंदा हुआ, उहा ॻाल्हि ख़तमु थी वई। नबी पाक अलैहिस्सलाम जे अचण सां ऐं ख़ुशियूं थी वई न हुजनि। इस्लाम जी विलादत बासादत मुबारक जो महीनो आहे। हिन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके असांखे इहे वॾे में वॾी इनाम ऐं ख़ुशी अता कई जो असां अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जी असां ख़ुशी मल्हायूं था। ॻाल्हियूं ॿुधियूं ॿियनि शहरनि जा खिप्रो में बि जशन मिलादुल नबी मल्हाइण लाइ तयारियूं हलंदड़ आहिनि। जशन मिलादुल नबी मल्हाइण लाइ तयारियूं कंदड़नि जो चवण त पाण करीम ॿिन्ही जहाननि लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया। पाण करीमनि जी ॾसिल राह ते हली करे ॿई जहान सुधारे सघजनि था। कैमरामैन मावजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिप्रो।